मुझे लाए गज़ल जी शायरी उत्साहींदड़ छो रही। मूं गज़ल लिखण के छो चूंडियो। एक तो इहो त गज़ल जो हिकिड़ो पंहिंजो माहौल आहे। हुन गज़ल में जेके हुन जा हीरोज़ आहिनि ऐं जेके विलियन्स आहिनि उनखे तव्हां ॾिसंदो त उनमें फ़क़ीह, ज़ाहिद, अमीर, इहे जेके माण्हू आहिनि इहे गज़ल जा विलियन आहिनि। गज़ल जो हीरो केरु आहे? गज़ल जो हीरो को दीवानो माण्हू आहे, को मैखार आहे, उन इज़त वारी जाइ गज़ल वटि मैखानो आहे। त इहा हिकिड़ी शइ मुंहिंजे लाइ उत्साहींदड़ हुई गज़ल जे लाइ। माना एॾो जेके गज़ल ख़ुदि हिकिड़ी दरबार जी शइ आहे, पर गज़ल जी शाइरी उन दरबार जो जेको डिसिप्लिन हो उन खां मफ़रूर थी रहबानियत अख़्तियार कोन कई। गज़ल जी शाइरी दरबार में हिकिड़ो ॿियो पैरेलल डिसिप्लिन क्रिएट कयो। उन पंहिंजा हीरोज़ क्रिएट कया उन दरबार में रहंदे। हिकिड़ी शइ इहा गज़ल। ॿियो गज़ल जी जेका कंपोज़िशन आहे उहा माना पिरो म्यूज़िक हुई। उनमें तरन्नुम हो ऐं उहो वेल ऑर्केस्ट्रेटेड हिकिड़ी शाइरी ईअं मूंखे महसूसु थियो। ऐं उन करे गज़ल मुंहिंजी पसंदीदा सिंफ़ रही।